मेहर जे स्कूल में उस्तादनि तरफ़ां ड्यूटी न करण जी शिकायतुनि खां पोइ मेहराण प्रेस क्लब मेहर जी टीम जॾहिं मेहर लॻ ॻोठ हासिल खोसो जे प्राइमरी स्कूल जे विज़िट ते पहुती त सोशल मीडिया ते गुस्सुल उस्तादनि जे मुहिम हलण खां पोइ घणी भाङी उस्ताद इमरजेंसी बुनियादुनि ते ड्यूटी करण पहुची विया। जिते हासिल खोसो जे स्कूल में विज़िट दौरान स्कूल में 8 ई उस्ताद ड्यूटी ते मौजूद हुआ। ॿिए पासे ॻोठ हासिल खोसो जे स्कूल जी विज़िट दौरान ख़बर पई त मौजूदा MNA मुसरत रफ़ीक महसर, PP तालका सदर महमूद महसर ऐं अॻूणे MNA डॉक्टर तलत महसर जो ॻोठ हुअण बावजूद बि स्कूल हर बुनियादी मसइले खां महरूम आहे। स्कूल में पटेवादलो ऐं चौकीदार न हुअण करे स्कूल मां हर शइ चोरी थी वई आहे। जद चोरी जा केस दाख़िल करण बावजूद बि न ही पुलिस चोरी वापसि करण में दिलचस्पी वरिती ऐं न ही वरी का दादो तालीम खातो को किरदारु अदा कयो आहे। ॿिए पासे ॻोठाणनि जे ऐं सुञाण धुरिन ॻोठ जे चङनि मुड़ुसनि ऐं हुक्मराननि धुर जे बोहतारनि ऐं तालीम खाते खे अपील कई आहे त हासिल खोसो ॻोठ जंहिंमें ग़रीब मिसकिन आम पब्लिक जा ॿार तालीम पिराए रहिया आहिनि उनजी परघुर लही उनखे बुनियादी सहूलियतूं मुयसर करे आम माण्हुनि जे मुस्तक़बिल जे महिमाननि खे हर तरह जी बुनियादी सहूलियतुनि सां तालीम मुयसर कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।